بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। قل هو الله أحد रसूल अरबी तव्हां फरमायो अल्लाह ताला हिकु आहे। الله الصمد अल्लाह ताला बेनियाज़ आहे। لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد न उन जो को औलाद आहे ऐं न उहो कंहिं मां पैदा थियो आहे ऐं न ई उहो संदसि मिसाल आहे। بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। قل أعوذ برب الفلق من شر ما خلق रसूल अरबी तव्हां फरमायो आऊं उन रब खां पनाह वठां थो जेको सुबुह खे पैदा कंदड़ आहे। आऊं उन शर खां पनाह वठां थो जेको उन पैदा कयो आहे। ومن شر غاسق إذا وقب ऐं उन चंड जे शर खां जंहिं वक़्तु उहो बेनूर थिए थो। ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد إذا حسد ऐं आऊं उन्हनि औरतुनि जे शर खां पनाह वठां थो जेके ॻंढियुनि में फूकूं ॾियनि थियूं। ऐं आऊं पनाह वठां थो हसद कंदड़ जे उन शर खां जॾहिं उहो हसद करे थो। بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। قل أعوذ برب الناس ملك الناس إله الناس रसूल अरबी तव्हां फरमायो आऊं उन रब जी पनाह में आहियां जेको सभिनी माण्हुनि जो पैदा कंदड़ आहे। सभिनी माण्हुनि जो हक़ीक़ी बादशाह आहे। सभिनी माण्हुनि जो हक़ीक़ी महबूद आहे। من شر الوسواس الخناس उन जे शर खां जेको दिल में ख़ामोशीअ सां विसवसा विझे थो। الذي يوسوس في صدور الناس من الجنة والناس उहे जेके माण्हुनि जे सीननि में विसवसा विझनि था के जिन्ननि मां आहिनि ऐं के इंसाननि मां आहिनि।